कौल बुधो। काफिर जो कुफर बयान करण कुफर नाहे चइबो। काफिर जो कुफर बयान करण कुफर नाहे चइबो। शहजादे लिखियो तुंहिंजो अक़ीदो शेर में। तू आले रसूल जो मुनकर मां आले रसूल जो नौकर। तू आले अली जो दुश्मन मां आले अली जो सनागर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। तू आले रसूल जो मुनकर मां आले रसूल जो नौकर। तू आले अली जो दुश्मन मां आले अली जो सनागर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। तू त उसूले काफ़ी अंदर कूड़ो हदीसन खे असडियो। ऐं तो जलाल उयून में सुहिणे खे बनी आदम कढियो। अकुल यकीन में ज़ालिम तुंहिंजो ही बे अक़ीदो आहे ॾिठो। महदी इमाम जे हथ ते बैयत सुहिणे नबी लहे तो लिखियो। लिखियल आ तफ़सीर बुरा में ही बे अक़ीदो तुंहिंजो किनो। सभिनी इमामन खे तो दर्जो आहे नबूवत वारो ॾिनो। तुंहिंजो ज़ाते रसूल सां टक्कर मूं मञियो नबी ही आख़िर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। तू आले रसूल जो मुनकर मां आले रसूल जो नौकर। तू आले अली जो दुश्मन मां आले अली जो सनागर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार। गुलशन सोमरो अजुल सादे की में हमलो सोहणे अली ते तो कयो। सोहणे अली जे शान बराबर मुते कंदड़ खे तो लिखियो। इस्तबसारम हजरत हैदर जी तो कई गुस्ताखी खुली। जंहिंमें लिखियो तो नापाकीअ में आहे निमाज़ पढ़ाई अली। हकुल यकीन में बुछड़ा माण्हू तुंहिंजी गिलाज़त आहे ॾिठी। सोहणे अलीअ खे गहलण वारी गाल तो उनमें आहे लिखी। तुंहिंजो आहे अक़ीदो बदतर मुंहिंजो हैदर आहे रहबर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। नाजुल बलागा में तो अली ऐं अब्बास खे सॼो मुनाफ़िक वा। पाण वॾो तू मुनाफ़िक वा तो इश्क जी कूड़ी कई दावा। ॾाढो करण आ जाइज़ तो ही कूड़ अली सुहिणे ते मढ़ियो। छो त अक़ीदो तुंहिंजो इहो मूं तुंहिंजे फुरू काफ़ीअ में पढ़ियो। सॼो आ तफ़सीर कुमीअ में हज़रत हैदर खे तू मच्छर। तुंहिंजे अक़ीदे ते आला लानत तुंहिंजे अंदर में आ कुफर। तुंहिंजो पाकुन आहे अंदर तुंहिंजे अंदर में आ कुफर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। तुंहिंजो आले रसूल सां टक्कर मां आले रसूल जो नौकर। तू आले अली जो दुश्मन मां आले अली जो सनागर। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। कभी गाल सजी निर्वार तू आहे कूड़ो कूड़ो। मूल भलो आ माविया हीअं सुहिणे हसन फरमायो खुलियो। गाल इहा तोखे न वणी तो तंहिंखां मुसलो खसियो। काफ़ी कुलैनी मंझि असां ही तुंहिंजी अक़ीदत आहे ॾिठी। ज़ैनल आबिन लहे लिखियो तैं आहे अज़ीज़ जी बैयत कई। नहजुल सादिक़ीन में ज़ालिम प्यारे इमामन लहे तो लिखियो। हसन हुसैन जे शान बर
बराबर मुते कंदड़ खे तो अचयो तकियो जेको को न कंदो तो तंहिंखे आबैमान सॼो सुहिणे हुसैनन लिखियो तो तंहिं करबल में तकियो न कयो औसूले काफ़ी अंदर ही तुंहिंजो अक़ीदो बदतर कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो मोमिनन जी अमिड़न जी तो ज़ालिम आतो ही न कई हकुल यकीन में अम्मा आशा हफ्सा ते तो बक बकी हकुल यकीन में अम्मा आशा सिद्दीका ले तो लिखियो कोड़ा हणंदो महदी उनखे तो ही आहे कुफर बकियो सुहिणे रसूल जे हरम ते हमलो तुंहिंजे ऐनल हयात में आ अंदर तुंहिंजो कारो कारो बदबू तुझे वात में आ तुंहिंजो आहे अक़ीदो बदतर मुंहिंजो आहे अक़ीदो बेहतर कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो पाण उसूले काफ़ीअ में तो चार नबी जूं न्याणियूं मञियूं तन मां ॿ न्याणियूं नबीअ जूं उस्मान जे घर जूं राणियूं मञियूं ज़ाहिर में पर बुग़्ज़ रखी तूं तिन जो आ इनकारी थियो रब चयो व बनात कमूं तंहिं ते आ ईमान रखियो चैन खे चाह समझियो मूं पंजतन जो बि आहियां ग़ुलाम बेश्ती बिशारत जिन खे मिली तन ॾहन जे शान खे आहे सलाम शहज़ादे मञा सब बेहतर पर तुंहिंजो पलीदा अंदर कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो तूं आले रसूल जो मुनकिर मां आले रसूल जो नौकर तूं आले अलीअ जो दुश्मन मां आले अलीअ जो सनागर कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो कूड़ो कभी ॻाल्हि सॼी निर्वार तूं आहे कूड़ो